अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अमीर अहले सुन्नत का कूड़ जे बारे में 24 सवाल जवाब। दुआए खलीफा अमीर अहले सुन्नत या रब्बल मुस्तफ़ा जेको बि मुकम्मल रिसालो अमीर अहले सुन्नत का कूड़ जे बारे में 24 सवाल जवाब पढ़ी या ॿुधी वठे उनखे हमेशा सच ॻाल्हाइण ऐं कूड़ खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उनखे बेहिसाब बख़्शे छॾ। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। हज़रत शेख अबू बकर शिबिली रहमतुल्लाह अलैह कॾहिं बगदाद शरीफ़ जे वॾे आलिम हज़रत अबू बकर बिन मुजाहिद रहमतुल्लाह अलैह वटि तशरीफ़ खणी आया त उन्हनि यकदम उते खेनि सभु सीने सां लॻायो ऐं पेशानी चुमी करे निहायत ताज़ीम सां पाण वटि वेहारियो। हाज़रीन अर्ज़ कयो, या सय्यदी, अवां ऐं बगदाद वारा काल्ह ताईं हिन खे दीवानो चवंदा रहिया, पर हाणे इन्हनि जी एतिरी क़दुरु ताज़ीम छो? जवाब ॾिनऊं, मूं ही ईअं नाहे कयो। अल्हम्दुलिल्लाह, अॼु राति मूं ख्वाब में इहो ईमान अफ़रोज़ मंज़र ॾिठो त अबू बकर शिबिली बारगाह रिसालत में हाज़िर थिया त सरकार दो आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उथी करे खेनि सीने सां लॻायो ऐं पेशानी चुमी करे पंहिंजे भरिसां वेहारे छॾियो। मूं अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, शिबिली ते एतिरे क़दुरु शफ़क़त जी वजह? अल्लाह पाक जे महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ग़ैब जी ख़बर ॾींदे फरमायो त इहो हर नमाज़ खां बाद ही आयत पढ़ंदो आहे, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। सिपारो 11 सूरह तौबा आयत नंबर 128 ऐं उन खां बाद मूं ते दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। सुवाल, कंहिंजी ओचितो इंतकाल ते संदसि वेझे रिश्तेदारनि खे घुराइण जे लाइ चयो वेंदो आहे त ॾाढो बीमार आहे, महिरबानी करे अवां जल्दी घर अचो, जॾहिं त जंहिंखे बीमारी ॿुधायो वेंदो आहे उन जो इंतकाल थी चुको हूंदो आहे। ही उन करे चयो वेंदो आहे त जीअं वेझे अज़ीज़ खे सदमो न पहुचे। ईअं करणु कीअं? जवाब, ही सौ सिधो कूड़ आहे, लिहाज़ा ईअं चवण खां एहतियात करणु घुर्जे। इन जी जाइ ते हीअं चयो वञे त इमरजेंसी आहे, अवां जल्दी घर अचो। हाणे इमरजेंसी में सख़्त बीमारी बि अची वेंदी ऐं फोतगी बि शामिल थींदी। ही हिकु मुहतात जुमिलो आहे, पर माण्हू सम्झनि नथा ऐं हरू भरू गुनाहनि भरिया उबता सुबता जुमिला ॻाल्हाए छॾींदा आहिनि। हालांकि इन जो मुतबादिल मौजूदु हूंदो आहे, पर उन जे तरफ़ को तवजो ई नाहे कंदो। अल्लाह पाक खां डिॼणु घुर्जे। अॼु कंहिं ॿिए जी मौत जी ख़बर ॾेई रहिया आहियूं, सुभाणे असांजे मौत जी ख़बर बि आम थी वेंदी। मरणो त सभिनी खे आहे, को मौत खां नथो भॼी सघे, तंहिं करे हमेशा सच ॻाल्हायो। सुवाल, अॼुकल्ह ॾिसूं पिया त हर ॻाल्हि में माण्हू कूड़ ॻाल्हाए रहिया हूंदा आहिनि ऐं कूड़ ॻाल्हाइण खां मुआशिरे में तमामु मामूली शइ सम्झियो वञे थो, बल्कि कुझु माण्हू कूड़ ॻाल्हाइण खे सुठो सम्झनि था। त इन सिलसिले में महिरबानी करे अवां असांजी रहनुमाई कयो त जीअं असांजे समाज मां कूड़ जी बुराई ख़तम थी वञे। जवाब, वाक़ई मुआशिरे में कूड़ तमामु घणो आम थी वियो आहे ऐं हर मामले में कूड़ ॻाल्हायो वेंदो आहे। मसलन, माण्हू वापार में कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, मुलाज़मत में कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, मुलाज़िम रखणो आहे त कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, जेकॾहिं कंहिंखे मुलाज़िम थियणो आहे त उहो बि कूड़ ॻाल्हाईंदो आहे, ख़रीदारी करणी आहे त कूड़ ॻाल्हाईंदा ऐं मज़ाक़ में बि कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। ईअं विख विख ते कूड़ ॻाल्हायो पियो वञे। के कूड़ अहिड़ा बि हूंदा आहिनि जिन जे पाण खे ख़बर पइजी वेंदी आहे त मां कूड़ ॻाल्हाए रहियो आहियां ऐं कॾहिं कॾहिं बिल्कुलु तवजो नाहे हूंदी ऐं बानो कूड़ ॻाल्हाए रहियो हूंदो आहे। जीअं कंहिंजी तबियत तमामु ख़राब आहे त हाणे जेकॾहिं उहो उन खां पुछंदो त छा हाल आहे, तबियत कीअं आहे, त उहो चवंदो ठीकु आहियां। हाणे जेकॾहिं उन जी तवजो पंहिंजे मर्ज़ जे तरफ़ बि आहे त मां ठीकु न आहियां, बीमार पियो आहियां ऐं बुखार में वरतल आहियां, ऐं पोइ बि हू ठीकु आहियां चई रहियो आहे, त ही कूड़ आहे। एसि ताईं जो जेकॾहिं हिन ज़हन सां अल्हम्दुलिल्लाह चयो त मां ठीकु आहियां, जीअं माण्हू ठीकु आहियां जी माना बि अल्हम्दुलिल्लाह चवंदा आहिनि, त हाणे बि इहो कूड़ आहे। जॾहिं इंसान बीमार थींदो आहे त माण्हू पुछंदा आहिनि छा हाल आहे। हाणे पुछण वारा बि रस्मी तौर पुछी रहिया हूंदा आहिनि, न त जेकॾहिं मरीज़ अहिड़नि जे साम्हूं पंहिंजी बीमारी जी फाइल खोले त हू उनखे बर्दाश्त करण जे क़ाबिल न हूंदा। अहिड़े मौक़े ते मरीज़ जी तवजो अल्लाह पाक जे नेमतुनि जे तरफ़ हुजे। मसलन, मां मुस्लमान आहियां त हाणे हू हाल पुछियो वञण ते पंहिंजे मुस्लमान हुजण जे तसवुर सां अल्हम्दुलिल्लाह चए अची सघंदो
न त ठीकु आहियां जे माना ही मां अल्हम्दुलिल्लाह चवंदो त ही कूड़ चवराईंदो। अहिड़ी तरह वापारी पंहिंजे माल जी तारीफ़ में ख़बर नाहे छा छा चई रहियो हूंदो आहे ऐं बाज़ औक़ात माल विकिणण जे लाइ वाज़ेह कूड़ ॻाल्हाए रहियो हूंदो आहे। मसलन एतिरे में त मूंखे बचत नथी थिए, एतिरे में त मूंखे बि नाहे मिलियो, एतिरे में त मुंहिंजो ख़रीदियल बि नाहे। पोइ हू ग्राहक खे इन ई ख़रीदियल रेट खां बि घटि क़ीमत में ॾेई छॾींदो आहे। हालांकि ख़रीदियल रेट कुझु ॿियो हूंदो आहे, पर हू उनखे ख़रीदियल रेट चई करे कूड़ ॻाल्हाए रहियो हूंदो आहे। ईअं ई जेकॾहिं को दुकान ते पैसा खुलिया करण आयो त कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि त मूं वटि खुलिया न आहिनि, जॾहिं त खुलिया पैसा मौजूदु हूंदा आहिनि। इन मुआमिले में वापारी इहो बि चई सघनि था त असांखे पाण इन्हनि जी ज़रूरत पए थी, पर छो त हिन तरह चवण सां साम्हूं वारो ज़िद कंदो त मूंखे ॾियो, मूंखे घणी ज़रूरत आहे, इन ई करे कूड़ ॻाल्हाए जान छॾाईंदा आहिनि। यादि रहे, कूड़ ॻाल्हाइण जो अज़ाब बर्दाश्त न थी सघंदो, लिहाज़ा कूड़ न ॻाल्हायो। ऐं जेकॾहिं साम्हूं वारो बहस करे त अव्हां उनखे हिन तरह सम्झाए सघो था त जेकॾहिं मां चवां हा त मूं वटि खुलिया पैसा न आहिनि त अव्हां मूं सां बहस न कयो हा, पर मां कूड़ खां बचण जे लाइ अव्हां खे सच ॿुधायो त खुलिया आहिनि, पर मूं वटि बि ग्राहक ईंदा आहिनि ऐं ॿधा पैसा ॾींदा आहिनि त खुलियनि जी मूंखे बि ज़रूरत पवंदी आहे, इन ई करे मूं रखिया आहिनि। अव्हां सच ॻाल्हाइण ते मूंसां बहस करे रहिया आहियो। बहरहाल, माण्हू ॻाल्हि ॻाल्हि ते कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। जीअं त कंहिं हंधि पहुचण में देर थी वई त जॾहिं पुछियो वेंदो आहे त देर करे छो आया, त उन जो बि को न को बहानो ॻोल्हींदा आहिनि त फलाणो रस्ते में मिली वियो या पेट में सूर थी पियो हो वग़ैरह। हालांकि देर थियण जो सबबु पेट में सूर हुजण न हो, छो त पेट में सूर जे हूंदे कदम कीअं हलंदा रहिया, बल्कि देर इन ई करे थी जो घरां निकिता ई देर सां हुआ। बाज़ औक़ात देर थियण ते इहो बि चयो वेंदो आहे त ट्रैफ़िक में फासी पियो हुयुसि, इन ई करे देर थी वई। हालांकि अव्हां जॾहिं घरां निकिता हुआ उन वक़्तु ई लेट थी विया हुआ ऐं ट्रैफ़िक में फासी करे वधीक देर थी विया। यादि रखो, जंहिंखे जल्दी पहुचणो हूंदो आहे उहो घरां जल्दी निकिरंदो आहे, पर दीनी कम ऐं ख़ासि तौर ते इंसान लेट थी वेंदो आहे। जेकॾहिं को इज्तिमा या मुज़ाकिरे में देर खां पहुचंदो आहे त उहो बि ट्रैफ़िक में फासण जो बहानो बणाईंदो आहे। त ईअं कॾहिं कॾहिं नेक कमनि में बि इंसान कूड़ ॻाल्हाए रहियो हूंदो आहे। अल्लाह करीम असांखे कूड़ खां बचाए ऐं सचे नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी पैरवी कंदे हमेशह सच ॻाल्हाइण जी सआदत बख़्शे। आमीन बिजाए ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। सुवाल: कूड़ ॻाल्हाइण जे हवाले सां केतिरियूं ई ॻाल्हियूं असांजे मुआशिरे में राइज आहिनि ऐं माण्हुनि में इन्हनि जो ज़िक्र बि थींदो आहे। मसलन हिते त कूड़ ॻाल्हाइण जी इजाज़त आहे वग़ैरह। हिन मां मालूम थी थो त कूड़ हिकु तमामु वसी मौज़ू आहे। जहिड़ी तरह ग़ीबत जे हवाले सां तमामु घणियूं वज़ाहतूं बयान कयूं वयूं, अहिड़ी तरह कूड़ जे मुतालिक़ बि भरपूर इल्म हुजण जी ज़रूरी आहे। जीअं अव्हां फरमाईंदा आहियो त मां हिन बाबति फ़ैसिलो नथो करे सघां त असां वटि कूड़ वधीक आहे या ग़ीबत। जवाब: ईअं लॻे थो त कूड़ वधीक आहे। कूड़ ॻाल्हाईंदे ख़बर ई नथी पए त कूड़ ॻाल्हाए रहियो आहियां। हिकु भेरो असां कंहिं मरीज़ खे ॾिसण जे लाइ वियासीं त उहो मरीज़ आज़माइश में लॻी रहियो हो। असां उन सां हमदर्दी कई त साणस गॾु मौजूद अज़ीज़ चयो त हिन खे को मसइलो नाहे, हीउ सही आहे। इन जो ही जुमिलो कूड़ो हो। जेकॾहिं उनखे इहा ख़बर न हुई त हिन जी तबियत कहिड़ी आहे त इहा अलॻि ॻाल्हि आहे, पर मालूम हुजण जे बावजूदि चवण त ठीकु आहे, हीउ कूड़ थींदो। अॼुकल्ह मरीज़ जे बारे में अहिड़ी तरह ॻाल्हायो वेंदो आहे, हालांकि मरीज़ सख़्त तकलीफ़ में हूंदो आहे त हिन मौक़े ते तबियत ठीकु आहे चवण कूड़ थींदो। इन तरह जेकॾहिं को माण्हू सख़्त ॻाल्हाइण खां पोइ चवे मुंहिंजी ॻाल्हि अव्हां खे बुरी त न लॻी, साम्हूं वारो चवंदो आहे न न का ॻाल्हि बुरी न लॻी, हालांकि उनखे उहा ॻाल्हि तमामु बुरी लॻी हूंदी आहे। इन ई करे उहो अंदर में सड़ी रहियो हूंदो आहे, पर कूड़ ॻाल्हाईंदो आहे त कुझु नाहे थियो। कूड़ में काफ़ी ॻाल्हियूं अची वञनि थियूं। बसि इंसान खे पंहिंजी ज़बान संभालणु घुरिजे। सुवाल करण वारा त सुवाल कंदा, पर उन्हनि खे जवाब ॾियण में कूड़ शामिल न हुजणु घुरिजे। अहिड़ी तरह को परेशान हुजे ऐं ॿियो उन खां पुछे त छा ॻाल्हि आहे, अव्हां परेशान पिया लॻो, उहो इनकार कंदे जवाब ॾे त का परेशानी न आहे, त ही उन कूड़ ॻाल्हायो। परेशानी ॿुधाइण में कहिड़ो हर्ज आहे? सुवाल: कूड़ ॻाल्हाइण ऐं बहाना बणाइण में छा फ़र्क़ु आहे? जवाब: कूड़ सच जी उबतड़ आहे, जॾहिं त बहाना कॾहिं कॾहिं सही बि हूंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं ग़लत बि हूंदा आहिनि। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जे वेझो वेठल मुफ़्ती साहिब फरमायो, जेका ॻाल्हि वाक़े जे ख़िलाफ़ हूंदी उन खे कूड़ चयो वेंदो, जॾहिं त बहाननि में ॿई ॻाल्हियूं थी सघनि थियूं। सुवाल:
कूड़ी तारीफ़ करण कीअं आहे? जवाब, जेकॾहिं कंहिं माण्हू जी खुशामद जे लाइ तारीफ़ कई त अॼु तव्हां तमामु प्यारा लॻी रहिया आहियो त ही कूड़ ऐं गुनाह थींदो। बहरहाल असांखे मुसलमान खां हुस्न ज़न रखणु घुर्जे त इंसान उन खां चङा लॻी रहिया हूंदासीं, तॾहिं बि इहो ईअं ई चई रहियो आहे। सुवाल, छा जिन बि कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि? जवाब, सभिनी खां पहिरियां कूड़ हिकु जिन ई ॻाल्हायो हो ऐं उहो जिन इब्लीस आहे, जंहिंखे असां शैतान चऊं था। शैतान दरअसल जिन आहे। कुझु माण्हू हिन खे फ़रिश्तो चवंदा आहिनि, जेको सही नाहे। इब्लीस जो असल नालो अज़ाज़ील आहे। सुवाल, छा कूड़ ॻाल्हाइण सां वुज़ू टुटी पवंदो आहे? जवाब, कूड़ ॻाल्हाइण सां वुज़ू नाहे टुटंदो, पर बहितर इहो आहे त ॿीहर वुज़ू कयो वञे। सुवाल, छा ॿारनि खे सबक़ आमोज़ कूड़ियूं कहाणियूं ठाहे करे ॿुधाए सघूं था? जवाब, अहिड़ो कूड़ जंहिंजे सभिनी खे ख़बर हुजे ऐं जेको ॿुधी उहो सम्झी वञे त ही कूड़ आहे, उन में को हर्ज नाहे। जीअं ॿिली बांदर खे हीअं चयो वग़ैरह। ज़ाहिर आहे ॿुधण वारा सम्झनि था त ही कूड़ आहे। पोइ बांदर ॿिली खे चयो बि त कंहिं सम्झियो, पर ही उन वक़्तु सही आहे जॾहिं का ज़रूरत हुजे, न त फुज़ूल ॻाल्हि आहे। सुवाल, को शख़्स अक्सर कूड़ ॻाल्हाईंदो हुजे त उन जी सची ॻाल्हि बि कूड़ लॻंदी आहे, छा इन खे बदगुमानी चयो वेंदो? जवाब, कसरत सां कूड़ ॻाल्हाइण वारो शख़्स कॾहिं सची ॻाल्हि बि करे छॾींदो आहे, पर ही फितरी शइ आहे त अहिड़े शख़्स जे सची ॻाल्हि ते बि यकीन नाहे ईंदो। बहरहाल इन खे बदगुमानी न चयो वेंदो। सुवाल, जेकॾहिं को माण्हू कंहिंखे चए त माण्हू तोखे सलाम चया आहिनि, हालांकि सभिनी माण्हुनि सलाम नाहिनि चया हूंदा, छा ही कूड़ थींदो? जवाब, जेकॾहिं सभिनी उन खे पंहिंजो वकील बणायो आहे त असांजा सलाम पुॼाइजो त सही आहे, न त सही नाहे। माण्हू आम तौर मूंखे चवंदा आहिनि, असांजे सभिनी घर वारनि या ॻोठ वारनि अव्हां खे सलाम ॾिना आहिनि। जेकॾहिं वाक़ई सभिनी वकील बणायो हुजे त हर्ज नाहे, न त पंहिंजे तरफ़ां हिन तरह न चवणु घुर्जे। सुवाल, कुझु माण्हू हिन जुमिले खे पंहिंजे कलाम जो हिसो बणाए छॾियो आहे, जेकॾहिं मां कूड़ ॻाल्हायां त मरंदे वक़्तु मूंखे कलमो नसीब न थिए, ईअं चवणु कीअं आहे? जवाब, इहो जुमिलो निहायत ख़तरनाक आहे ऐं वॾी जुरत आहे। ईमान जी ॼण त का अहमियत ई न आहे जो कूड़ ॻाल्हायां त ईमान ते ख़ात्मो ई न थिए। अहिड़ी ॻाल्हि त कॾहिं ख्वाब में बि न चवणु घुर्जे। हिन हुक्म में तफ़सील आहे, अहिड़ो जुमिलो न ॻाल्हायो वञे। सुवाल, जेकॾहिं कंहिं माण्हू ते 3 दफ़ा कूड़ी ॻाल्हि ते क़ुरान खयों त उन जो छा गुनाह आहे? जवाब, क़ुरान करीम जो कसम खणणु कसम आहे, अलबत् सिर्फ़ क़ुरान करीम खणणु या उन ते हथ रखी करे का ॻाल्हि करणु कसम नाहे। फतवा रज़विया जिल्द 13 सफ़े 574 ते आहे, कूड़ी ॻाल्हि ते क़ुरान मजीद जो कसम खणणु तमामु वॾो गुनाह आहे ऐं सची ॻाल्हि ते क़ुरान अज़ीम जो कसम खणण में हर्ज नाहे ऐं ज़रूरत हुजे त खणी बि सघे थो, पर ही कसम खे तमामु सख़्तु करे थो। कंहिं ख़ासि ज़रूरत खां अलावा कसम न खणणु घुर्जे। सुवाल, मज़ाक़ में कूड़ ॻाल्हाइणु कीअं आहे? जवाब, मज़ाक़ में कूड़ ॻाल्हाइण जे मुतालिक़ कुझु रिवायतूं मुलाहिज़ा फरमायो। सरकार आली वक़ार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मानो उन वक़्त ताईं कामिल मोमिन नथो थी सघे जेसि ताईं मज़ाक़ में बि कूड़ खे नथो छॾे ॾे ऐं झगड़ो करणु न छॾे ॾे, जेतोणीकि सचो हुजे। नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, जेको ॻाल्हि कंदो आहे ऐं माण्हुनि खे खिलाइण लाइ कूड़ ॻाल्हाईंदो आहे, उन जे लाइ हलाकत आहे, यानी बर्बादी ऐं तबाही आहे। प्यारे आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, इंसान ॻाल्हि कंदो आहे सिर्फ़ उन्हीअ करे कंदो आहे त माण्हुनि खे खिलाए, पर उहो उन करे जहन्नम जे एतिरी गहराई में वञी किरंदो आहे जेका आसमान ऐं ज़मीन जे दरमियानी फ़ासिले खां बि वधीक आहे ऐं ज़बान खां जेतिरी ग़लती थींदी आहे, ही उन ग़लती खां वधीक आहे जेका क़दम ज़रिए थींदी आहे। सुवाल, कंहिंखे खिलाइण जे लाइ मज़ाक़ में कूड़, ग़ीबत या तोहमत जो सहारो वठी सघूं था? जवाब, जी न, ईअं करणु गुनाह आहे। अॼुकल्ह केतिरा ई कूड़ मज़ाक़ हली रहिया आहिनि। ही सभई गुनाह आहिनि। जीअं मस्ख़रा माण्हुनि खे खिलाईंदा आहिनि या किताबनि में अख़बारुनि में ईअं ई फुज़ूल मज़ाक़ लिखियल हूंदा आहिनि, जिन जो मक़सदु सिर्फ़ साम्हूं वारनि खे खिलाइणु हूंदो आहे। ही न हुजणु घुर्जे। रिवायत में आहे, जेको माण्हुनि खे खिलाइण जे लाइ कूड़ ॻाल्हि कंदो आहे त उहो जहन्नम जे गहराई में वञी किरंदो आहे।
अलबत कुझु मज़ाक अहिड़ा बि हूंदा आहिनि जिन सां मक़सदु खिलाइण नाहे हूंदो बल्कि इबरत या सबक़ आमोज़ ॻाल्हि सम्झाइण हूंदो आहे ऐं ॿुधाइण वारे जी नियत बि इहा ई हूंदी आहे, तंहिं करे जाइज़ थी सघे थो। सुवाल: छा दोस्तनि जे विच में सुलह कराइण जे लाइ कूड़ ॻाल्हाए सघूं था? जवाब: लफ़्ज़ सुलह जी लाइ ते पेश नाहे बल्कि ही साकिन आहे, याने सुलह कूड़ ॻाल्हाइण जी सूरत में त मौजूद आहे, पर जेसि ताईं बग़ैर कूड़ ॻाल्हाए सुलह मुमकिन हुजे त कूड़ न ॻाल्हायो वञे। हर सूरत में कूड़ ॻाल्हाइण जी इजाज़त नाहे। जेकॾहिं सभई रस्ता बंदि थी विया ऐं सच ॻाल्हाईंदा त सुलह न थींदी त हाणे कूड़ ॻाल्हाइण जी गुंजाइश निकिरंदी। पर हाणे बि जेकॾहिं तौरिया जे ज़रिए कमु थी सघे थो, तौरिया जो मतिलबु आहे लफ़्ज़ जो ॿी का परे जी माना मुराद वरिती वञे त इन्हीअ सां कमु हलाए वाज़े कूड़ न ॻाल्हाए। ही सभई एहतियात उहो ई करे सघंदो जंहिंखे इल्मु हूंदो। सुवाल: असां पाण में ॻाल्हाईंदे कूड़ सच जो ख़्याल नाहियूं रखंदा, अहिड़ी नसीहत फरमायो त कूड़ खां नफ़रत थी वञे ऐं असां कॾहिं बि कूड़ न ॻाल्हायूं। जवाब: कूड़ वाक़ई तमामु बुरी शइ आहे। कूड़ हराम ऐं जहन्नम में वठी वेंदड़ कमु आहे। हर मुस्लमान खे हिन खां बचणु घुर्जे ऐं हमेशह सच ॻाल्हाइणु घुर्जे। चवनि था सच ॻाल्हाइण वारे खे को नुक़सान नाहे। उम्मुल मोमिनीन हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु अन्हा फरमाइनि थियूं, रसूल अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे कूड़ खां वधीक का नापसंद शइ न हुई। जॾहिं पाण सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम कंहिंजे कूड़ ते आगाह थींदा हुआ, जेतोणीकि उहो कूड़ नंढो हूंदो हो, त उन कूड़ ॻाल्हाइण वारे खे क़ल्ब अतहर यानी मुबारक दिल मां कढी छॾींदा हुआ। एसि ताईं जो हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ॼाणे वठंदा हुआ त उन तौबा करे वरिती आहे। सरकार नामदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं बानो कूड़ ॻाल्हाईंदो आहे त उन जी बदबू खां मलाइक हिकु मील परे थी वेंदो आहे। कूड़ खां बचण जे लाइ कूड़ ॻाल्हाइण जे अज़ाबनि ऐं सच ॻाल्हाइण जे फ़ज़ाइल जी मालूमात हासिल कयो ऐं उन जे लाइ बहार शरीयत जे 16हें हिस्से में मौजूद कूड़ जो बयान पिण इहयाल उलूम जे 3 जिल्द जो मुतालो कयो। हिन में कूड़ जे मुतालिक़ काफ़ी तफ़सील मौजूद आहे। इंशा अल्लाहुल करीम कूड़ खां नफ़रत पैदा थींदी। अल्लाह करीम असां सभिनी खे सचे नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे सदक़े सच्चो बानो बणाए। सुवाल: असां बाज़ार में दुकानदारी कंदा आहियूं जिते कूड़ जी तमामु घणी मुदाख़लत थिए थी, इन खां बचण जो को तरीक़ो इरशाद फरमायो। जवाब: जॾहिं रोज़ा रखंदा आहियूं ऐं त बुख ऐं उञ लॻंदी आहे, पर पोइ बि रोज़ो रखंदा आहियूं ऐं तरावी पढ़ण जो पुख़्तो इरादो हूंदो आहे त तरावी पढ़ण में कामयाब थी वेंदा आहियूं। अहिड़ी तरह कूड़ खां बचण जो मज़बूत इरादो कयो त हिन खां बची वेंदा। कूड़ ॻाल्हाइण छॾे ॾियो। चाहे सच ॻाल्हाइण सां किरोड़े रुपयनि जो नुक़सान थी रहियो हुजे या सौदो ख़राब थी रहियो हुजे त थियण ॾियो। कहिड़ी ख़बर किरोड़े रुपयनि जो सौदो तय थींदे ई हार्ट फेल थी वञे। ज़िंदगी जो को भरोसो नाहे। जेकॾहिं हार्ट फेल न बि थिए त ही करोड़े रुपया केसि ताईं खाईंदा। अहिड़ा पैसा दवाउनि में बि हलिया वेंदा आहिनि। धाड़ेलनि वटि बि न ॼाण किथे किथे ख़र्च थी वेंदा आहिनि। बहरहाल कूड़ में बरकत नाहे बल्कि नहूसत ऐं बर्बादी आहे ऐं कूड़ ॻाल्हाइण जहन्नम में वठी वेंदड़ कमु आहे। इन्हीअ करे कूड़ खे पंहिंजी डिक्शनरी मां कढी छॾियो। यादि रखो, सच ॻाल्हाइण वारो हमेशह कामयाब थींदो आहे। हिकु मुहावरो आहे, सच ॻाल्हाइण वारे खे को नुक़सान नाहे, ग्राहक वञे थो त वञण ॾियो, का ॻाल्हि नाहे। सच ॻाल्हाईंदो रहण सां आहिस्ता आहिस्ता वक़ार क़ाइमु रहंदो। एसि ताईं जो हिकु वक़्तु अहिड़ो बि ईंदो जो माण्हू चवंदा त यार ही दुकानदार सचो आहे ऐं अज़ ख़ुदि अव्हां जी दुकान ते ग्राहक अचण शुरू थी वेंदा। पोइ अव्हां जेको चवंदा ग्राहक अखियूं बंदि करे क़बूल कंदा। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु तआला अन्हुमा खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त सच ॻाल्हाइण वारो ऐं अमानतदार वापारी नबियुनि, सिद्दीक़नि ऐं शहीदनि सां हूंदो। इब्न माजा 6/3 हदीस 2149। सुवाल: मुंहिंजो फर्नीचर जो कमु आहे। कुझु दुकानदार ईअं कंदा आहिनि जो हल्के माल खे ॻरो ऐं ॻरे माल खे हल्को चई करे विकिणे छॾींदा आहिनि। ईअं करणु कीअं आहे? जवाब:
के शयूं वज़न वारियूं हूंदियूं आहिनि त उन्हनि जी क़ीमत बि चङी लॻंदी आहे, जॾहिं त के शयूं हल्कियूं हूंदियूं पोइ बि उन्हनि जी क़ीमत चङी लॻाई वेंदी आहे। जेकॾहिं को शख़्स कंहिं शइ खे हल्की या ॻरी चई विकिणी रहियो आहे ऐं ग्राहक खे मालूम आहे त कंहिं शइ में हल्को या वज़नी चई रहियो आहे, पिणु का धोखे जी सूरत नाहे ऐं दुकानदार कूड़ बि नाहे ॻाल्हाए रहियो, त ईअं करणु सही आहे। अलबत जेकॾहिं इहो हल्की शइ खे ॻरी या ॻरी शइ खे हल्की चई रहियो आहे या ख़राब क्वालिटी यानी मयार जी शइ खे सुठी क्वालिटी चई करे विकिणी रहियो आहे ऐं कूड़ ऐं धोखे सां कमु वठी रहियो आहे, त ईअं करणु जाइज़ नाहे। छो त जॾहिं ग्राहक खे ख़बर पवंदी त मूंखां दुकानदार कूड़ ॻाल्हायो आहे, धोखो ॾिनो आहे या शइ जे ऐब खे लिकायो आहे, त उहा शइ न वठंदो या जेकॾहिं वठंदो त सही भर क़ीमत घटि लॻाईंदो। जेको दुकानदार कूड़ या ख़यानत सां कमु वठंदो उहो गुनाहगार थींदो। सुवाल: अॼुकल्ह बाज़ार में को बि माण्हू कंहिं बि क़िस्म जे फ़रेब खां बची नथो सघे। एसि ताईं जो पुराणनि स्पेयर पार्ट्स पुर्ज़नि खे नओं ऐं लोकल खे जेन्युइन पार्ट्स यानी असल पुर्ज़ा चई करे विकिणो वेंदो आहे। ईअं करणु कीअं आहे? जवाब: जेकॾहिं पुराणनि स्पेयर पार्ट्स खे नओं, लोकल खे आला ऐं ॿिए मुल्क जे स्पेयर पार्ट्स खे हिन मुल्क जो चई करे विकिणियो त ही सभई धोखो ऐं कूड़ आहे ऐं ईअं करणु हराम ऐं जहन्नम में वठी वेंदड़ कमु आहे। अलबत जेकॾहिं विकिणण वारे ख़रीदण वारे ते ही ॻाल्हि वाज़े करे छॾी हुजे त मूं वटि नओं न पुराणो स्पेयर पार्ट्स आहे जंहिंखे माण्हू नओं करे विकिणंदा आहिनि ऐं ईअं ग्राहक खे स्पेयर पार्ट्स जे कंडीशन यानी हालत ॿुधाए त हाणे ख़रीदो फ़रोख़्त में को गुनाह नाहे। सुवाल: बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम जी तहरीर जे मामले में कहिड़ा एहतियात हुआ? हिन बारे में कुझु इरशाद फरमायो। जवाब: असांजा बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम लफ़्ज़नि जे इस्तेमाल में ॾाढा मुहतात हूंदा हुआ। जीअं त इह्या उलूम जी 3 जिल्द में आहे। हज़रत मैमून बिन अबू शबीब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मां ख़त लिखी रहियो हुयुसि त हिकु हर्फ़ ते अची बीही रहियुसि त जेकॾहिं ही लफ़्ज़ लिखंदुसि त ख़त जी ख़ूबसूरती में इज़ाफ़ो थी वेंदो पर कूड़ खां बची न सघंदुसि। पोइ मूं उहो लफ़्ज़ छॾण जो अज़्म करे वरितो त भली मुंहिंजो ख़त ख़ूबसूरत न थिए पर मां ही लफ़्ज़ न लिखंदुसि त मूंखे घर जे कुंड मां हिकु आवाज़ आयो जंहिंमें क़ुरान करीम जी ही आयत हुई। तर्जुमो कंज़ुल इरफान: अल्लाह ईमान वारनि खे हक़ ॻाल्हि ते दुनिया जी ज़िंदगी में ऐं आख़िरत में साबित रखंदो आहे। ही त असांजे बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम जी तहरीर में एहतियात हुआ, पर अॼुकल्ह जे मज़मूननि ऐं आर्टिकलनि में एतिरो त कूड़ हूंदो आहे जो ज़मीन ऐं आसमान खे मिलायो वेंदो आहे, यानी कूड़ियूं सचियूं ॻाल्हियूं लिखियूं वेंदियूं आहिनि। अहिड़ो कूड़ लिखण खां बहितर आहे कलम रखी छॾियो। गुज़िरियल ज़माने में मुअतज़िला नाले हिकु बद मज़हब फ़िरक़ो गुज़रियो आहे। उन्हनि जा ख़त नाले हिकु वॾो आलिम हो। जॾहिं हू मूं त कंहिं उन खे ख्वाब में ॾिसी करे पुछियो त तोखां कहिड़ो मुआमिलो थियो, त उन चयो त पंहिंजे कलम सां उहो ई लिखो जंहिंखे ॾिसी करे तव्हां ख़ुशि थी वञो। हाणोके दौर में कलम सां छा छा लिखी रहिया हूंदा आहिनि कुझु होश ई नाहे हूंदो। पिणु हिन वाक़े में सोशल मीडिया ऐं तहरीरी मैसेज फैलाइण वारा इबरत हासिल कनि ऐं पंहिंजी ज़बान सां इहो ई चवनि जेको आख़िरत में छॾाए सघे। हिकु लफ़्ज़ सोचे सम्झी लिखो ऐं ॻाल्हायो, पर हिते त एतिरो मुबालिग़ो करे रहिया हूंदा आहिनि जो तौबह तौबह तौबह। हम्द, नात ऐं मनक़बत लिखण में एहतियात। नात शरीफ़, नज़्म या अशआर लिखण में वधीक एहतियात जी हाजत आहे जो इंसान इन में फासी वेंदो आहे, छो त उन खे रदीफ़ या क़ाफ़ियो अदा करणो हूंदो आहे ऐं पंहिंजे मिसराए जो वज़न बराबरि रखण जे लाइ अल्फाज़ ॻोल्हणा पवंदा आहिनि, जंहिंजे करे सख़्त आज़माइश थींदी आहे। लिहाज़ा सलामती इन ई में आहे त हम्द ऐं नात वग़ैरह लिखण जी कोशिश न कई वञे। हिन मैदान में वॾा वॾा शाइर, जिन में नात ख़्वान शाइर बि शामिल आहिनि, जेके शरई ग़लतियूं छॾे करे दुनिया मां रुख़्सत थिया आहिनि, जो अल अमान वल हफ़ीज़ लिखण वारनि इन्हनि जूं मिसालूं बि लिखियूं आहिनि त फिलाणो एतिरो वॾो शाइर हो, एतिरा कलाम लिखियाई, नातूं बि चयूं, पर ही ग़लति ॻाल्हाए लिखी वियो। लिखण वारो मज़बूत आलिम हुजे ऐं उन सां गॾोगॾु शाइरी जो फन बि ॼाणींदो हुजे। जेकॾहिं अहिड़ो नाहे त कलाम न लिखे।
सवाल, अवां हिकु मदनी मुज़ाकिरे में फरमायो हो त मां रोड पार करे ककरी ग्राउंड में खेॾण न वेंदो हुउसि छो त मुंहिंजी वालिदा मना कयो हो। कुझु ॾींहं पहिरियां अवां जे हिकु दोस्त सां मुंहिंजी मुलाक़ात थी त उन्हनि हिकु वाक़ियो ॿुधायो त असां हिकु घिटी में खेॾण वेंदा हुआसीं त मूं इलियास कादरी खे चयो त हलो इलियास ककरी ग्राउंड में खेॾण हलूं था। पाण फरमायाऊं मुंहिंजी वालिदा मूंखे मना कयो आहे। उन चयो मां घर में आहे, उनखे कहिड़ी ख़बर पवंदी? त संदन फरमायाऊं त न, कूड़ न आहे ॻाल्हाइणो। प्यारा मुर्शिद करीम, मुंहिंजी अव्हां खां दरख़्वास्त आहे त ही वाक़ियो ॿारनि खे ॿुधायो त जीअं उहे जिते बि वञनि वालिदैन खे ॿुधाए वञनि ऐं कूड़ न ॻाल्हाइनि। जवाब, ककरी ग्राउंड ऐं असांजे घर जे दरमियान हिकु वॾो रोड वाक़े हो ऐं उन रोड ते गाॾियूं तेज़ रफ़्तार सां हलंदियूं हुयूं। इन ई करे मुंहिंजी वालिदा मूंखे उन ग्राउंड में खेॾण जे लाइ वञण खां मना कंदी हुई त जीअं मूंखे कंहिं क़िस्म जी का तकलीफ़ न पहुचे। यकीनन ही उन जी मूंसां मोहबत हुई। पिण मां पंहिंजी वालिदा सां कूड़ न ॻाल्हाईंदो हुयुसि छो त अल्हम्दुलिल्लाह मूंखे नंढपण ई में अल्लाह पाक खां ख़ौफ़ थींदो हो। कूड़ ऐं चुगली खां बचण जो तरीक़ो कहिड़ो आहे? जवाब, इंसान कूड़ ऐं चुगली खां उन वक़्तु बची सघंदो जॾहिं उनखे कूड़ ऐं चुगली जी तबाहकारियुनि जो इल्मु हूंदो ऐं ही इल्मु दीनी किताबनि जो मुतालिओ करण सां हासिल थींदो। कूड़ खां बचण जी कोशिश जारी रखो ऐं उन सां गॾोगॾु अल्लाह पाक खां दुआ बि कंदा रहो। अल्लाह पाक जी रहमत मां उमीद आहे त कूड़ ऐं चुगली खां छुटकारो नसीब थी वेंदो। जेकॾहिं को शख़्स ही चवे थो त मां आहिस्ता आहिस्ता उन्हनि खे छॾे ॾींदुसि त ही ख़्याल ज़हन मां कढी करे फौरन उन्हनि गुनाहनि खां जल्द तौबा करणु घुर्जे। हा, जेकॾहिं को वधीक चांहि पीअंदो आहे ऐं उन जे लाइ चांहि नुक़सानकार बि आहे, इहो चए त मां आहिस्ता आहिस्ता चांहि छॾे ॾींदुसि त ही ॻाल्हि सम्झ में बि अचे थी जॾहिं त गुनाहनि जे मामले में आहिस्ता जो मामिलो तर्क करणु घुर्जे। अहिड़ी तरह जेकॾहिं को शराब पीअंदो आहे उनखे बि घुर्जे त फौरन छॾे ॾे छो त उन जो पीअण हराम ऐं गुनाह आहे। कंहिं गुनाह खे आहिस्ता आहिस्ता छॾण जी इजाज़त को बि आलिम दीन न ॾींदो। वधीक मालूमात हासिल करण जे लाइ मकतबतुल मदीना जी किताब ग़ीबत जो तबाहकारियूं ख़रीद करे मुतालो कयो। हिन किताब खे पढ़ण सां इंशा अल्लाहुल करीम इल्म में इज़ाफ़ो थींदो। यादि रखो, इल्म हिकु नूर आहे ऐं गुनाह अंधेरो आहे। जिते इल्म जो नूर अची वेंदो आहे त उते गुनाहनि जो अंधेरो बाक़ी नाहे रहंदो। सवाल, कूड़ जूं तबाहकारियूं किताब कॾहिं ईंदो? जवाब, ज़िंदगी वफ़ा कई त कूड़ जूं तबाहकारियूं किताब लिखण जो इरादो आहे छो त मां इन जी तमामु घणी ज़रूरत महसूस कयां थो। पहिरियां ख़्याल ईंदो हो त मुआशिरे में ग़ीबत वधीक आहे, पर हाणे मां सम्झां थो त कूड़ ग़ीबत खां वधीक आहे। ॻाल्हि ॻाल्हि ते कूड़ ॻाल्हाइण आम थी वियो आहे। ज़िमेदारनि या मुबलिगिन जी ॻाल्हि कई वञे या अवाम ऐं ख़वास जी ख़बर बि नाहे पवंदी ऐं ज़बान मां कूड़ निकिरी रहियो हूंदो आहे। हाणे मूं जहिड़ो को हुसास माण्हू हूंदो त उहो बाज़ औक़ात ॼाणे वठंदो आहे त हिन ग़रीब खे ख़बर बि नाहे त ही कूड़ आहे, पर खोड़ दफ़ा चवण जी हिमत नाहे हूंदी। किताब में मिसालूं ॾेई करे सम्झाइण जो ज़हन आहे। कॾहिं यादि ईंदो आहे त केतिरियूं ई मिसालूं पाण वटि लिखी वठंदो आहियां त जीअं अल्लाह पाक जी तौफ़ीक़ सां जॾहिं किताब ईंदो त इंशा अल्लाहुल करीम इन में शामिल करे छॾींदुसि। बस रब पाक क़बूल करे ऐं इख़लास बि अता फरमाए। सवाल, छा कूड़े माण्हू जी का निशानी आहे त जीअं उन खां बची सघिजे? जवाब, निशानी त कॾहिं कॾहिं गैर मुस्लिम जी बि ख़बर नाहे पवंदी। हिकु दफ़े मां कंहिं मुल्क में हुयुसि, असांजी गाॾी सिग्नल ते रुकी हुई। एतिरे में चांहि जे होटल तां हिकु नौजवान डुकंदो आयो ऐं वॾे पुरजोश अंदाज़ सां अस्सलामु अलैकुम चयाईं। मूंखे कंहिं ॿुधायो त ही गैर मुस्लिम आहे। अॼुकल्ह कंहिंजो मुस्लमान हुजण बि मालूम नथो थिए छो त मुस्लमान बि गैर मुस्लमाननि जहिड़ो लिबास पाईंदा ऐं उन्हनि जहिड़ा वार रखंदा आहिनि। मुस्लमाननि जी तहज़ीब ऐं तमदुन बि गैर मुस्लिमनि जहिड़ो थी वियो आहे। ख़ुदा जी पनाह। रही ॻाल्हि कूड़ी शख़्स जी निशानी जी, त जॾहिं उहो कूड़ ॻाल्हाईंदो तॾहिं ई ख़बर पइजी सघंदी त हू कूड़ो आहे। उन खां अलावा ही ॻाल्हि कीअं मालूम थी सघे थी छो त ही गुज़ारत नाहे जो उनखे हल करे सघिजे। हदीस पाक में मुनाफ़िक़ जूं ही निशानियूं बयान कयूं वयूं आहिनि त इहो ॻाल्हि कंदो आहे त कूड़ ॻाल्हाईंदो आहे, वाइदो कंदो आहे त वाइदा ख़िलाफ़ी कंदो आहे ऐं उन वटि अमानत रखराई वञे त ख़यानत कंदो आहे। तूबू इलल्लाह अस्तगफिरुल्लाह सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।